तोखे हिते रहणु ॾिनो आहे इन जो मतिलबु ई किने त तूं वेही मौज मुमल ते आङिरियूं खणे। मूंखे को बि शौक़ु कोन्हे त तुंहिंजी मुमल जी वेही करे खामियूं कढां। पोइ अहिड़ियूं ॻाल्हियूं गुजारण लाइ थी करीं। मूं जेको पंहिंजे अखियुनि सां ॾिठो आहे, कननि सां ॿुधियो आहे, उहो तोखे ॿुधाए रही आहियां। तूं मुंहिंजी ज़ाल ते अजाया बोतान न ॾे। आऊं बि त तुंहिंजी ज़ाल आहियां। हा आहीं, पोइ गुजारो थियो। पोइ मूंखे इहो हक़ नाहे त जेको मां पंहिंजे अखियुनि सां ॾिसां उहो तोखे ॿुधायां। तूं कूड़ थी ॻाल्हाईं। अजायो मौजी मुमल खे ख्वार ख़राब न कर। चनेसर खान, थोरी मुंहिंजी ॻाल्हि खे सम्झण जी कोशिश कर। ऐं सभु थो सम्झां, मूंखे सभु ख़बर आहे त तुंहिंजो मक़सदु कहिड़ो आहे। तूं मूंखे ग़लति न सम्झ चनेसर। मोह जी हिकिड़ी ॻाल्हि कन खोले सुणी छॾ। मुमल जे ख़िलाफ़ हिकु ॻाल्हि बि बर्दाश्त किन कंदुसि। इहो त तोखे वक़्तु ॿुधाईंदो त मुमल तोसां केतिरी सची आहे। मूंखे मुमल ते भरोसो आहे, हू मूंसीं कॾहिं बि कूड़ किन कंदी। हू तोसां धोखो न, पर हू तुंहिंजी वॾी दुश्मन आहे। शर्मिला, वात मुंहिंजा सम्झी ॻाल्हाए। आहिस्ते ॻाल्हाए चनेसर खान, मां तोखां डिॼां कान थी। आऊं तुंहिंजी मुठी मरोड़े झोरे छॾींदुसि शर्मिला। इहा तुंहिंजी भुल आहे। तूं मूंखे हथ त लाहे ॾिस। तुंहिंजियूं इहे ॻाल्हियूं तोखे ॾुखियूं पवंदियूं शर्मिला। मूंखे कुझु कोन थींदो, पर तूं पंहिंजे लाइ कंडा पाण पोखी रहियो आहीं। आऊं चवां थो चुप कर। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।